वफ़ाक़ तरफ़ां सिंध ते सिंधु दरिया ते जेको दाड़ो हयो वियो 6 केनालनि जी सूरत में, उन्हनि 6 केनाल खे रद्द करण जे लाइ गुज़िरियल काफ़ी अरसे खां ग़ालिबन 8 महीननि खां सिंध जो नंढो वॾो सियासी समाजी शख़्सियत, हर मज़हबी शख़्सियत उन एहतजाज तहरीक में हिसो वरितो ऐं पाण मल्हायो। आख़िरकार एॾी तहरीक हलण खां पोइ वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत ते जूं बि न चुरी ऐं कंहिं क़िस्म जो हुननि खे को बि प्रेशर डेवलप न थियो। सिंधी केनाल समूरा नामंज़ूर ऐं ज़रदारी तोसां जहिड़ो आहे जा नारा हणंदा रहिया, लेकिन कंहिं बि उन्हनि जी का ॻाल्हि न ॿुधी। आख़िर में हिकु मर्द मुजाहिद आमिर नवाज़ वड़ाइच सिंधी, जेको वकुला तहरीक जो सरबराह आहे, उहो मैदान में लथो ऐं वकील वठी करे बुबलो बाईपास ते हिकु तारीख़ी धरणो हणी सिंध हुकूमत खे ऐं वफ़ाक़ खे ऐं जनरलनि खे गोॾनि खोड़ण ते मजबूर कयो। इहो हिकु रिकॉर्ड धरणो हुयो। इन धरणे मां असांखे खोड़ शयूं सिखण वटां मिलनि थियूं ऐं खोड़ शयूं असांखे इन धरणे मां फ़ाइदेमंद साबित थियूं। इहे कुझु शयूं जेके वकील सुहेल मेमुड़ पंहिंजे वाल ते डिस्कस कयूं, जेके मां तव्हांखे हिते हिन वक़्तु ॿुधाए रहियो आहियां। सभ खां पहिरियां इन धरणे मां इहो साबित थियो त सिंधी क़ौम हिकु ख़ौफ़ ऐं जुमूद मां ॿाहिरि निकिती आहे। धरणे में वकीलनि जो लॻल हुयो ऐं सॾु बि वकीलनि ॾिनो, लेकिन 85% जेको हिन में अवाम हिते उहे मौजूदु हो, जिन में मज़हबी पार्टियूं ऐं हर मकतब फ़िक्र जा माण्हू, सियासी समाजी, बल्कि मजमूई तौर ते सिंधी क़ौम जो ई हिकु मुनफ़रद एहतजाज हुयो। साबित थियो त सिंध में पीपल्स पार्टी तोड़े पीर मीर जागीरदार ऐं सरदार जी का बि हैसियत न आहे, बल्कि हुननि जेका बि धरणे ख़िलाफ़ साज़िश कई उहा हुनखे अवाम नाकारा बणाई। ऐं ख़बर पई त सिंध हिन फस्ताई मुल्क जी ताक़त सां पुरअमन तरीक़े कहिड़े नमूने सां संदन निड़ीअ ते नत रखणु ॼाणे थी। एहतजाज मुकमल तौरु कामयाबु थियो ऐं केनाल प्रोजेक्ट बिल्कुलु रुली विया, जहिड़ी तरह कालाबाग डैम जो प्रोजेक्ट रुली वियो आहे। सिंध जे बचे खे ख़बर पई आहे त पीपल्स पार्टी, नून लीग ऐं बूटनि जो गॾियल प्रोजेक्ट हो, जंहिंजी MQM पिणु हिन जी हिमायत कई। सिंध में हिकु भेरो ॿीहर सियासी हलचल शुरू थी वई आहे। नवां कारकुन ऐं नवां लीडर ऐं नवां दिमाग़ जेको आहे सो निर्वार थी चुका आहिनि ऐं नयूं हिन वक़्तु सफ़ बंदियूं थींदियूं। सिंध जे बचे खे ख़बर पइजी वई आहे त पंजाब लोकल दलालनि सां मिली बंदूक जे ज़ोर ते सिंध जी फुड़ोलट करे रही आहे। केनालनि जो प्रोजेक्ट रुली वियो, उन सां गॾोगॾु मनसूब सां गॾु मैदान में लहंदा ऐं सिंधी वरी जदोजहद ऐं मज़ामत जे मैदान में हूंदा ऐं इहो सिलसिलो हिन वक़्तु हलंदो रहंदो। हिकु नई तहरीक वजूद में अची चुकी आहे। सिंधी नौजवान निर्वार थियो आहे, जेको उन्हनि साज़िशुनि खां हिन तहरीक में ख़बरदार थियो आहे। सियासी पार्टियूं उन्हनि जी तरबियत कनि ऐं रुकन साज़िश कनि त जीअं हू बहितर अंदाज़ सां तहरीकुनि खे हलाए सघनि। गैर मयारी ऐं अजाया सजाया नवां जाॻंदड़ लीडर जेके आहिनि उहे धोपिजी विया। उनखां पोइ कमाल थी वियो त सिंधियुनि जो हीउ हेॾो वॾो आलमी लेवल जो एहतजाज पुरअमन रहियो ऐं हिकु पथर बि न उछलायो वियो ऐं दुश्मननि जा अरबे डॉलर ॿुॾी विया ऐं सिंध जो संदन मैशत ते छितो वार आहे। सलाम पेश कजे थो सिंध जे मारोड़नि ते, जिन पुरअमन रही करे हिन धरणे खे कामयाबु कयो। वेझे ऐं माज़ीअ में हिननि PP, नवाज़ लीग ऐं बूटनि जे चिकुंदी खे कंहिं बि नाहे ललकारियो, पर ग़रीब मिसकीन सिंध उनखे फ़िलहाल त उछलायल थुक वापसि चट रही आहे। सिंध में पीपल्स पार्टी जा गुज़िरियल 18 खां 20 सालनि ताईं पंहिंजनि वाठनि साहबनि, अदीबनि, वकीलनि ऐं लीडरनि ते करोड़े अरबे रुपया इन्वेस्टमेंट करे ज़ाया कया, लेकिन हिन धरणे में उन्हनि साहबनि ऐं वकीलनि PP जो हिकु बि ॿूटो न ॿारियो। जेके PP हुमायत वकील हुया उहे मजबूरन तौरु ख़ामोश थी विया, या वरी जेके मजबूरन तौरु धरणे में आया, बल्कि ज़रदारी ते थुक हणण में पिणु उहे हिन धरणे में शरीक थी विया। सिंधियुनि पंजाब ऐं पाकिस्तान जा ढग ॾिसी छॾिया ऐं उनखे ख़बर पइजी वई त कराची खां कश्मीर ताईं इन्हनि 500 मेलनि ते मुश्तमिल रोड जेको आहे इहो पंजाब जे ऐं हिन मुल्क जे निड़ीअ ते हिकु क़िस्म जी रब्त आहे। कॉम्पर्स पार्टियुनि सवाइ चंद मुदे खां लीडरनि खां बाक़ी नवां जेके जाखोड़ीदार लीडर आहिनि
उन्हनि हिकु सिंधियत जो ॿिज पोखींदा आया आहिनि ऐं जेको वधी वण थियो आहे ऐं इनशा इहो अॻिते हली असांखे संभाल ॾींदो। त अहिड़े क़िस्म सां हिन वक़्तु असां वटि नई हिकिड़ी सुजाॻी अची चुकी आहे ऐं सिंधी शऊर जेको उहो व्यवहार थी चुको आहे ऐं सिंधी माण्हुनि खे ख़बर पइजी चुकी आहे त केरु हिन वक़्तु क़ौम सां सचो आहे ऐं केरु हिन वक़्तु क़ौमी मफ़ाद लाइ अॻुवान थी निर्वार थी बीठो आहे। हिन धड़नि मां इहो ज़ाहिर थियो त ज़रदारी हिकु क़िस्म जो सिंध दुश्मन आहे। जहिड़ी रीति ॿिया आमिर रहिया आहिनि अहिड़ी रीति ज़रदारी बि हिकु क़िस्म जो फ़िरौन वारी हैसियत रखे थो पियो। सो इनशा वक़्तु परे न वियो ऐं अहिड़ियुनि तहरीकुनि में हिकु भेरो ॿीहर सिंध जो आवाम बेदार थी करे हिसो वठंदो ऐं इनशा ताला फ़तह जेका उहा हक़ वारनि जी थींदी ऐं सिंधो माण्हुनि जी थींदी। जय सिंध।